रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। हिकु दफ़े सियारे जी मौसम में पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन कंहिं जाइ ते लथल हुया। ख़लीफ़ो मौलवी फ़क़ीर पीर साईं जन जे लाइ बाहि जे पासे में वुज़ू सारण जे लाइ जाइ ठाही, पर उहा जाइ अहिड़ी हुई जो क़िबले खे साम्हूं थी वुज़ू सारे न पियो सघिजे। हालांकि पीर साईं जन जी आदत मुबारक हूंदी हुई त हमेशह सुन्नत जी मुताबियत मूजिब क़िबले खे साम्हूं थी वुज़ू सारींदा हुआ। पोइ वुज़ू सारण वक़्तु मौलवी फ़क़ीर पीर साईं जन खे इन्हीअ जाइ जे बाबति अर्ज़ु कयो। पीर साईं जन फरमायो त सुन्नत जो तर्क न कंदासूं, पोइ पाण थधि में ॿाहिरि निकिरी क़िबले खे साम्हूं थी वुज़ू सारियाऊं। शाल अल्लाह तबारक व ताला सुन्नत जी ताबेदारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।